सिंध में कोरोना वायरस एसओपीज़ में नरमी ते अमल शुरू थी वियो आहे। सूबे अंदर 9 खां मथी जमायत जे तालीमी इदारनि में सरगर्मियूं बहाल थी वियूं आहिनि। समूरा कारोबारी मर्कज़ अॼु खां राति 8 वॻे ताईं खुलियल रहंदा। सिंध जे घरू खाते कोरोना एसओपीज़ जे हवाले सां नओं हुकुमनामो जारी करण खां पोइ सूबे अंदर अमल शुरू थी चुको आहे। 9 खां मथी जमायत जे क्लास हलाइण लाइ तालीमी इदारनि में सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी समेत ॿियनि यूनिवर्सिटियुनि में बि तदरीसी अमल पिणु बहाल थी वियो आहे। सूबे में अॼु खां कारोबारी सरगर्मियूं राति 8 वॻे ताईं जारी रहंदियूं। होटलनि खे आउटडोर डाइनिंग जी इजाज़त हूंदी ऐं इनडोर डाइनिंग ते पाबंदी बरक़रार रहंदी। होटलूं राति जो 8 वॻे बाद टेक अवे ऐं होम डिलीवरी सर्विस 12 वॻे ताईं फ़राहम करे सघनि थियूं। नोटिफिकेशन मूजिबि शादियुनि समेत ॿियनि तक़रीबनि लाइ मशरूत इजाज़त हूंदी। तक़रीबूं जुमे खां खुलियल मैदान ते थी सघंदियूं। तक़रीब में 150 माण्हुनि खां वधीक माण्हुनि जी शिरकत ते पाबंदी हूंदी। घरनि में नंढड़ियुनि तक़रीबनि तां बि पाबंदी हटाई वई आहे।